अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में अॼु तव्हांजे लाइ खणी आया आहियूं बीफ ताश कबाब जी रेसिपी। बीफ ताश कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु बाउल में असां वटि आहे वॾे गोश्त जो कीमो 1 किलो, कटियल थूम विझंदासीं 1 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च आहिनि 1 टेबल स्पून, कटियल बसर आहे तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून, गरम मसाला पाउडर आहे 1 टीस्पून, लूण विझूं था 3/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ब्लैक पेपर पाउडर आहे 1/2 टीस्पून, जीरे जो पाउडर आहे 3/4 टीस्पून, ब्रेड क्रम्स आहिनि 2 खां 3 टेबल स्पून, कटियल फूदने जा पत्ता आहिनि 2 टेबल स्पून, कटियल सावा धाणा आहिनि 1 टेबल स्पून, ऐं हाणे हिकु अदद अंडो विझंदासीं। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं मिक्स करण खां पोइ हाणे असां ताश जे शेप जा कबाब तयारु कंदासीं, जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। सभई कबाब तयारु करण खां पोइ हाणे असां हिकु पैन में तक़रीबन 2 टेबल स्पून ऑयल विधो आहे। ऐं हाणे असां कबाब खे शैलो फ्राई कंदासीं। कबाब खे गोल्डन ऐं क्रिस्पी थियण ताईं हल्की बाहि ते फ्राई कंदासीं। फ्रेंड्स, असां कबाब खे ॿिनी साइड्स तां फ्राई कयो आहे ऐं कबाब गोल्डन ऐं क्रिस्पी थी चुका आहिनि। ऐं हाणे कयूं था बीफ ताश कबाब खे डिश आउट। ऐं उमेद थी त तव्हांखे असांजी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।